की जा मरीज हां सा लफेरी कोन तो अच्छी तो रंगन खबर ये दे टेम्पो वाला बूथ बनी तो सुठो ना है कयो जाबिर खान मां तो के पांचो सजेड़ समझंदोस पर तू मुझो वडे में वडो दुश्मन आई दुश्मन हाणे मां तो के बुधाईंदुस त मेरा अब सा दुश्मनी जो अंजाम छा थींदो आ अरे मां चमा त मुझी नजर लगा डर तो तू छा कने तू जो पानी भी तांगेला ये गाड़ा तोड़ा मुखे न ॾेखारी तो कर उन्हनि खे ॾेखार जेके तो खोटिजन इज्जत सां मुखे पंहिंजी ज़ाल मोटाए ॾे तुंहिंजूं रनूं मां जेल न पहुचायूं जेल में न टकरायूं त मुंहिंजो नालो बि ॿाहिरां बणाए सही बस कर दरवाजो ये नमी तो ये अरे के जान जो पुट है ना इतने भी चलो चली भाई बंदूक खनिया भाई जल्दी बजे चली बंदूक खनिया नहीं गेरे के इतने ही उड़ा रहा तू एक कया तो पुछ अरे हल मुके पुछ तो करी घणा खून कया थी तो मुके बंदूक खणा दे ये जान जो पुट है ना इतने ही पिटवा तू एड़ो ठाऊ कोन है एक बीजा पुटरो तू छा करे चली बंदूक खनिया नती में अजे जा पुट तो कर तू मरी ने जमाने में खड़ी तू कैसे किरिया बीते सही पुट बानु तो समझी पाड़ के दोईंगा माफ कर दे गलती थी वही या जानी वानी दास होए थई तो सा मुझे केड़ी दुश्मनी है जमा तो के दास वणंदुस तू कूड़ थोणी तो मुखे केरा लाई कयो आहे छातो यार इत्तेफाक सा मुझे उनके दासो लगी वई हूं माफी भी वती था ओए भी घट वध पियो तो गालाए ई कूड़ थोणे तुमजी या मजाल तो मुझे मेहमान के कूड़ो तो चाहिए हां टाइम मिलो थी कमकार खां त आराम करता हाजी बाबा मुख्य आराम तव्हांजे पेरनि में ईंदो आहे ज़ोरावर आहीं बाबा हाणे मां तोखे छा चवां हाजी बाबा मूं सोचियो आहे त
मुझे पुट मुराद खां कमदारी कान थींदी। मुराद के वापस घुरायो ऐं इहा कमदारी वञी मां थो संभालियां। हा हा दीनू जड़ो होशियार ऐं चालाक माण्हू ई ज़मीनूं संभाले सघंदो। इने करे मां चवां थी दीनू खे ॻोठ रवानो कयो। न मुंहिंजी भेण, मां पंहिंजी हयातीअ में त दीनूअ खे घर खां ॿाहिरि जी ड्यूटी न ॾींदुसि। अल्लाह अव्हां खे हयाती ॾींदो हाजी बाबा। तव्हां रुगो मुंहिंजे ज़िंदगीअ जो सोचियो। छो हिते तोखे छा थियो आहे? ॾुखियो आहीं या कमु वधी वियो आहे? बाबा जे तूं अकेलो कमु नथो करे सघीं त को ॿियो पुरची रख। पघार त हुनखे मां ॾींदुसि न। तूं हुनजे मथां सिर्फ़ सार संभाल कजां, ठीकु आहे? पर हितां मुंहिंजी ज़िंदगीअ में निकिरण जी ॻाल्हि न कर दीनो। जे इहा ई ॻाल्हि आहे त मूंखे हाणे दीनू जो सिर खणणो ई पवंदो। हाजी बाबा सॼी उमिरि जे लाइ मां थोरो ई थो वञा। मिड़ई 2-3 महीननि जे लाइ वञण थो चाहियां। आबहवा मटाइजां। बाबा साईं इहो बहिराड़ी जो माहौल किथां लभे? सुबुह जो ज़मीनुनि ते निकिरी वञ त डॉक्टर खे ॾेखारण जी ज़रूरत ई कान पवंदी। हा न बाबा, सभई मर्ज़ पाणे छॾे था वञनि। सिर्फ़ 2-3 महीननि जे लाइ हाजी बाबा, 2-3 महीननि जे लाइ। 2-3 महीना त छा दीनू बाबा, 2-3 ॾींहं बि न छॾी वसाए। बहुत बंद रखो। केतिरा इशारा कया मैं त हिलां अच। अम्मा से बयानी कम खणो आ न। हाणे नटाइण की छॾ, हल ही बोटी खानो साफ़ कर। घर जो भी मां वॾो, मिल्कियत भी मुंहिंजी ते था पलजनि। 2 नंबर अदा जे कब्ज़े में, 2 नंबर हिननि छोरनि जे कब्ज़े में, 2 नंबर हारनि में रोले छॾिया अथनि। मूंखे हिन घर में भोलड़ो सम्झो अथनि। अॼु हिननि सां हिक कोनी करणी आहे। मां हिननि खे बख़्श कॾहिं बि न कंदुसि। बाबा तू जो इज्जत तुंहिंजी इज्जत न कराईंदो। सभु मूं लाइ ठाऊ क्यों थी वियो आहियो? मने ही असांजे सम्झाइण जहिड़ो न आहे। हिनखे सम्झाइणी अचायो आहे। बुध छोरी बुध, रन छा पई पके? 100 रुपी मिसल हूंदो आहे। इहा आहे रन जेको ॻाल्हाए पई ॿुधी पए न। तूं चवीं थी त मां करे बीहां। हिन धोती जो कचो गोश्त न खाओ। हाँ तू मुझे कचो गोश्त खाईंदे। बे जीनड़ी में त पोड़े कढाए न। हां एड़ो डटो हणंदो साए जो बासी भी नसीब कान थी नहीं। अरे माई इन फूसड़े को दे कहां टिड्यो। हां अरे बे जीनड़ी में रसो वही छत्ती जी काम सापत हो से। तित वडी आई आहे मूंखे काम में टकराइण वारी। अॼु मुंहिंजो दिमाग़ फिरियल आहे। मोहल हूंदी आहे मोहल। बोले ये हम बस फूसड़ी मुखे मगज में डंटो हणदो। वेठी ये कपड़न वांगु निपोड़े ऐसा हो न कठे मुआ। हे तू जो लिहाज थी कने मां को न कदी से। हीअर नहीं कान सुधरंदी। अॼु हिनखे सबक सेखारणो पवंदो। भाई हर कलमो अचई तो डंटो। अरे चोरी से भी अरे मगज फाड़े की चोरी जो ये बात तो सही। चोरी से भी मगज फाड़े की चोरी जो। अरे मुआ ने भागा छोकरी ये मगज फाड़े में थी। अरे चलो तू वारो का काट खड़ी बैठ वारो पे। अरे मरी छोरा आइंदा मूंखे उपतो टंगी। अरे वारो का चोरी। बेबी ओ बेबी तो इस निभा के सालुओं के अचे तो न ओ तो ओदा ओदा तो नजर ही कोन थो थे। पक्का फिल्म ॾिसण लाइ वेही रहियो हूंदो। फिल्म ॾिसण कोन वियो आहे, पके ते वियो आहे, पके ते। तो बि कमु थोरो ॾसो अथसि न।
ये वचुओ तो खर्च वचुओ तो वरी पत्ती वचुओ तो छा वठी करे तारो मूंखे त ख़ौफ़ आहे चढ़ी न वञे मोल वारनि जे रुख अञा मोल वारा ॻोठंदसि असां उन्हनि सां थोरी कई आहे ओ पाल लिकंदा था त हिन जो ख़ौफ़ ई न कर उन्हनि तौबा कई आहे पर चाचा जूं टीकरूं उन्हनि खे छॾनि जेसीं ताईं न सभिनी जूं चाचा टंगूं न भॼराईंदो तेसीं ताईं उन्हनि खे घर फेरो कोन कंदो अञा मोंदूअ खे मगी आहे बाक़ी दात ऐं ॾिॾे वारा त कंडनि ते कीसू कंदा भॼी विया था सही तो चई पर मूंखे लॻे थो त अञा निभागनि खे थोरी घणी मगी आहे ये ईअं ई कोन सुधरनि कोठा यार वतो एडी तेरे करे कोठा यार वतो नता सार लहो तको ओयो या बच्चो एडी तेरे करे हलड़े छा करे वेठुस खुदा करे तरह न बची हुजे जे मरी वई त ये छोरा मुखे लेटाए लेटाए मारींदा वञा त काॾे वञा कंहिंजे दर वञी पनाह वठां अता त बंदूक भरियो वेठो हूंदो इहे छोरा बि ॾढा खयो ॻोल्हींदा वठंदा हूंदा ए रब करीम ख़ैर कजो मालिक तोखे पार था मूंखे त का ॿी वाट नज़र ई कान थी अचे निभागन लाइ थोरो ई चयो अचो वेर ड्राह सालू न त टंगू भञी मगज़ कचो करे विझंदई वेर ड्राह मां त समझा थो छोरी मोकिलाए वई छोरो असुली होश मां निकितो थो हल्लू छोरन अची सॼो ॻोठ गॾु कयो आहे चइबो त तोॾी मरी वई अरे भॼ में राब पेर ठाहे के वडो जुआन पियो समझे कारड़े तितर वांगुरु बियो काले गुम थी काडे काडे 5 मिनट हाजी बाबा अता सा मिलण जी का जरूरत ना है 5 मिनट जल्दी मोटर जी कजाए बता वे ही नहीं बुधा तो सही मो चए छा तो हाजी बाबा
अलाए जे छो दिल उदास थी पई आहे। जेकॾहिं इजाज़त ॾियो त कलंदर जी ज़ियारत करे अचां। हा दीनू बाबा, या तोखे केरु रुकियो आहे? हाजी बाबा, जेकॾहिं तव्हांखे काॾे न वञिणो हुजे त जानिब खे साण करे मां गाॾी काहे वञां। हा हा, ॾेई वञो, गाॾी कई वञो। मां आहियां मोई जो ही वञी कार ते चढ़ी कलंदर जी ज़ियारत करे ईंदा। दीनू बाबा, एॾो तकड़े कारे जाओ? मां सुनो वञा थो मुर्शिद कलंदर जी ज़ियारत करण। अच्छा, जे जानिब चाय अमा सिबियाणी तू केॾो न मुंहिंजो ख्याल थी रखी। मां बि माण्हू माण्हू खे सुञाणींदी आहियां। तू दिल जो साफ़ आहीं। दीनू ॾिस केॾो नियत जो पलीत आहे। मूंसां त मां हशर कंदसि, माफ़ थोरी कंदीमांसि। हा मां सिबियाणी, वाकई बि तीनू नियत जो पलीत माण्हू आहे। अमा सुनो, हाणे मूंखे इजाज़त ॾे, सेवण बि पंध आहे ऐं अञा त मूं मथां पाणी जो छिलको भरणो अथव। हा हा भले वञो, पर राति त न रहंदो न हुते। न मड़ बसि दुआ घुरी ज़ियारत करे वरी वापसि मोटंदुसि। कन खोले ॿुधी छॾ जानिब, जेकॾहिं दीनू अची गाॾी जो चवई न त हुनखे चइजांइ त गाॾी ख़राब आहे। अमा सिबियाणी, हिन में ख़राबी जो को कम ई कोन्हे को, कूड़ कहिड़ो हणांसि। मां कुझु बि ॿुधण नथी चाहियां। जेकॾहिं दीनू खे हिन गाॾी में विहारे न त तुंहिंजो ख़ैर न थींदो। मरी ने पुट जानब मरी। भला ईअं था कयूं त टायरनि मां हवा था कढी छॾियूं। न न अमा सिबियाणी, टायरनि मां हवा न कढ, मां को न को दीनू सां कूड़ हणंदुसि। पर जे हाजी बाबा चवे त दीनू खे वठी वञ त पोइ मां न आहियां बदल। जेकॾहिं दीनू खे हिन गाॾी में तूं वठी वयूं आहीं न त तुंहिंजो जीअण हराम करे छॾींदसि। हिकु तरफ़ बाह आहे त ॿिए तरफ़ पाणी आहे, वञा त वञा काॾे। जानिब गाॾी कढ। यार दीनू, मुंहिंजी तबियत सही न आहे। जेकॾहिं तुंहिंजी तबियत ठीकु न आहे त पोइ चाबी मूंखे ॾे। अमा सिबियाणी, मां न आहियां सघियो। मूं तोखे छलियो हो न, तूं पंहिंजे कुल्हे ते खणी वञी सा, पर गाॾी न ॾी सा। हाणे ॾिसंदो वञजांइ दीनू सां गॾु मां तुंहिंजो बि कहिड़ो हशर थी कयां। तव्हां सभु सुखड़ जा चमचा आहियो। वाह, तो त मूं मथां लखनि जो थोरो करे छॾियो, पर हो छोरो भॼण जो नालो ई कोन थो वठे। पोइ चओ त कयूं था अञा हिकु पाणी। तूं सब्र कर, हिकिड़ो पाणी मिठल वारनि खां करायां थोसि। जे हितां पेर न टराई त पोइ तोखे वारो ॾिबो। भाऊलाल खान ॿियो ट्रको तकड़ो ॾियारे छॾियो। पहिरियों पुट जो सुर लह सही न, मथां न ॿी मलणी अची वयसि। इहो मुराद तव्हांखे ॻोल्हे बि कोन लभंदो। बाक़ी जेकर ठर कयव न, इहो दिलि करे वेंदो। तुंहिंजी दुआ खपे भाऊ। छोरे जा पेर मथे ई मथे हूंदा, ज़मीन ते खुपण ई कोन ॾींदो सांस। असां उठनि खे बि जोराबा पाराए छॾिया। कल्ह जे न वात ॻाढ़े छोरे जी छा मजाल आहे। पर ॿुध, कंहिं वक़्तु हिन महिमान खे ओताक ते लाड़े त का महिमानी खाराई, मता हिन यार जा मयारी थी पऊं। ठीकु आहे लाल खान, सुभाणे असां तुंहिंजा महिमान आहियूं। ठीकु आहे, ठीकु आहे। यार मुराद सां जेका थी आहे न, मूंखे हुनजो ॾाढो ॾुख थियो आहे। ॾुख थियो आहे? सूमर मूंखे ख़ुशी थी आहे, तूं अॼु ॾुख थियो आहे।
वॾो को बेमान माण्हू यार हिकिड़े पासे त थी न केॾी महिल मुंहिंजो पासो केॾी महिल मुराद जो पासो केॾी महिल लालू जो पासो तो में वॾियूं उल्टियूं फिरतियूं न सुमर जल्दी मुराद वांगुरु तोखे टिकटिकी ते चाढ़े छॾियां पर असां ॿुधो आहे त मुराद सां वारस वारा विड़िया आहिनि चुंगड़ी कंहिंजी ॾिनली ॿुधाए वारस खे चुंगड़ी कंहिंजी ॾिनी मुंची मुंहुं न खे चयो अथनि के ठाऊ को कुझु कोन्हे तोखे जेकॾहिं असांजो हार को करिणो आहे न सही तरीक़े सां ज़मीन कर न त ज़मीन खसिजी वेंदई बेघर थी वेंदई पोइ त ते अची था मुराद खे वठे कुटा ले छिड़ाए तुपो पड़ाए छॾियो असां वरी ॿुसड़ी राति वरी टेके जी भई अचे त चिंगे सची रात मुराद के सारे घर में चिंगाई ॿुसड़ी वरी हेठि तेल खणी अची पोइ रखे मथो पोइ त साईं दाऊ केर ॿुधे मुराद त रस जो ख़ासि माण्हू आहे उन सां तुंहिंजी कहिड़ी दुश्मनी वो त वीचारो सादो माण्हू आहे सादो माण्हू वरी धूड़ा वॾी उल्टियूं फिरतियूं अथसि जोर ॾेई लालू वारनि खे मस कमतारी खां कढियो आहे पर हे से कमदार अक्षर आहे काठी न पादर अञा हणाईंदोमांसि सभु मुंहिंजी कमदारी पूरण जे लाइ अथई सभु मुंहिंजी कमदारी पूरण जे लाइ पर असां कूदर पुठूं सभिनि खे टिक टिकी ते चाढ़े सम्झी हिननि जूं उल्टियूं फिरतियूं ख़तमु करे शहर रवानो करे छॾींदा सुमर हाणे की ठीकु थिए न तूं इहो दिलावर यार असां न विढ़ंदासीं न खोल दिलावर जेकॾहिं तो मुराद खे कुझु को न ॾिनो न मां तुंहिंजी उल्टी फिटियूं ख़तमु करे छॾींदुसि तोखे टिक टिकी ते चाढ़े वण सां वधी तोखे माकोड़ न पछायमि न त मां वॾो कमदार न आहियां वॾो कमदार न लख जी बेइज्जती न आहे करणी तोखे माण्हू सां वॾो मूंखे त सम्झ में ई नथो अचे त इहो बाबा असांजो सुधरंदो कॾहिं बाबा ईअं कोन सुधरंदो चई त ॼऊंसि घोटो कयूंसि पूरो थियो क़यामत जा कारा पहिरियां बाबा खे त ॻोल्हे हथु कयो तव्हां जेको फका भॼी निकितो आहे किथे ॾे न खूह में टपो इहो असां सभिनी जो सिर खणंदो पाण कोन मरंदो इहो सोची न मूं मल त शेर वारनि जे खौफ़ खां वञी पाण मारींदो खुदकशी कोन कंदो बाबा खे हथ करे वठंदासीं पर सही कयो बाबा बाक़ी कमाल अल्लाह अकबर करे ॾिनई भाॼाई खे निराण वारो ॾंडो हाणे माई साहबा खे पियो विच में भाॼाई अची वई ज़ेबो खे विच में अचण जो लाचार हो छॾे हा साहबा ऐं बाबा खे पंहिंजो पाण में निबिरनि हा अहिड़ो नंढो वरायई जो मां चयो त माई धक सां ई पूरी थी वेंदी इन करे साहबा खे हटायमि जेकर माई साहबा मरी पए हा त उन मूं बि जान छुटे हा ऐं हिन खे बि पुलिस वठी वञे हा इन्ही जे मौत सां ॻोठ त न मरी लही पए हा असुल त मर्द चाचा आहे चाचा असां ख़ुशि तॾहिं थींदासीं जॾहिं उहो मरंदो सचो आहे शरीफ़ चाचा दादा जी ॾिठे खे टीकरू ॾेई उन्हनि जो दिमाग़ ख़राब करे छॾियो आहे हाणे हिननि जो कुझु सोचता सफ़ा संदरो बदी मैदान ते लही आया आहिनि उन्हनि जा पाणे पेर पोइ ते हटी वेंदा सिर्फ़ हिकु चकर मौलू हथ अची वञे मौलूअ जो मथो उखरीअ में विझी मथा मोहरीअ सां कुटियोसि वेजाले जी मिख कढऊंसि तॾहिं हुनजो मथो ठरंदो उन ॾियारी उछल खां पोइ हाणे मौलू अकेलो घुमणी छॾे ॾिनो आहे पूरे वलर सां गॾा तुंहिंजी दुआ खपे शरीफ़ जेकर न ॿार वठ न ॾिनई घर अंदरि किड़ी खंभे खणी ईंदासीं इहो नूमण वींदो कान्हे